जैकबाबाद मां के खबर दींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद PTI वार्ड नंबर 12 ऐं MAWM जे तरफ़ां प्रिया कुमारी ऐं नवीद लाशारी खे बाज़ियाबीअ लाइ एहतजाजी रैली कढी वई, जेको वार्ड 12 मरकज़ी ऑफिस खां निकिती, जंहिंमें मुतालबो कयो वियो त प्रिया कुमारी ऐं नवीद लाशारी खे आज़ादु करियो, जंहिंमें शामिल PTI वार्ड नंबर 12 जो सदर सलीम अहमद सूमरो ऐं पूरी टीम शामिल हुई। MWM जो अॻवान रजिब अली पेचुओ ऐं PTI सिटी अॻवाननि याम असलम उनड़बे शामिल हो। जेकी सिंध गवर्नमेंट जे नायल तरीक़े सां आई आहे उहा नायल गवर्नमेंट को असांजी का उम्मीद न आहे, पर असां उनखे हिकिड़ी पुरज़ोर अपील करूं था ऐं एहतिजाज करूं था जितनो जल्दी थी सके इन्हनि ॿारनि खे बाज़ाइब करायो वञे। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। अचो ये एहतिजाज तहरीक इंसाफ जैकबाबाद मजलिस वहदत मुस्लिमीन जे तरफ़ां उन बेगुनाह ऐं मज़लूम मिसिंग पर्सन जेके मुसलसल सिंध मां ऐं कंदकोट कश्मीर मां जैकबाबाद शिकारपुर मां जेको खॼा वञनि था ऐं धाणेलनि पंहिंजी मनमानी रक़म ते जेको उन्हनि खे बाज़ियाब कनि था। लेकिन प्रिया कुमारी जेकी मुसलसल 3 साल थी विया आहिनि, मां सवाल कयां थो सिंध गवर्नमेंट खां ऐं मुराद अली शाह खां त तुंहिंजी धीउ हुजे हा मुसलसल 4 साल गुम हुजे हा, त सरदारी जी धीउ हुजे हा। 4 मजलिस वहदत मुस्लिमीन जो वॾियल हिकिड़ो इलाक़ो ऐं तादाद जेको असांजी बरकत में बि आहे ऐं तमामु सूबनि ऐं ज़िलनि ऐं सिटीज़ में बि आहे। अॼु असां सिंध में मुकमल सिंध में बदअमनी जे ख़िलाफ़ ऐं जेके अगवाकारियूं हलनि थियूं इन जे पोयों काई लिकाइण जी ज़रूरत न आहे, काई ढके छुपे ॻाल्हि करण जी ज़रूरत न आहे। सिंध गवर्नमेंट मुलविस आहे। सिंध गवर्नमेंट चाहे थी त सिंध जी आवाम ख़ौफ़ ऐं हिरास में ज़िंदगी गुज़ारे। ची गवेरा जो इनकलाबी जो हिकिड़ो फरमान आहे, उनजो चवणु आहे त आवाम खे ॾेखारींदासीं हाणे पीपल्स पार्टी आख़िरी साल इक़्तिदार जो गुज़ारींदी। पीपल्स पार्टी सां गॾु जेके बि मुंहिंजी चोर हुकूमत सां गॾु चोर पार्टियूं आहिनि, इहो